वासा खबर शेयर कर रहा है। अहम खबर है निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर लतीफ़ सरकार की मज़ार ते हाज़िरी भरी है। आवासा खबर शेयर कर रहा है। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर भेट धणी जो राग पिण ॿुधो है। ब्रेकिंग न्यूज़ है। आवासा शेयर कंदासी। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर लतीफ़ सरकार की मज़ार ते हाज़िरी भरी है। तफ़सील मालूम कंदासी। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तकीम समूखा जी। मुस्तकीम छा तफ़सील आहिनि आगा कजो। जी बिल्कुल थोड़ी देर पहिरीं सिंध जो जेको रिटायर जस्टिस बाकर मक़बूल वज़ीर आला सिंध वो बिटशा पहुतो। इन खां पंहिंजी दरगाह बिटशा के मुकमल तौर सील कयो वियो ऐं ज़ाइरीन खे ॿाहिरि कढियो। सिक्योरिटी सख़्त कई वई। इन सिलसिले में जेको वज़ीर आला निगरान वज़ीर आला सिंध जेको बिटशा पहुचा दरगाह बिटशा ते हाज़िरी भरी भेटाई जो राग ॿुधो ऐं विज़िटर बुक ते विज़िट भी लिखी। उन खां पोइ ग़रीब मिस्किन कपिड़ा भी तक़सीम कया। हिन मौक़े ते वज़ीर आला सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भेटाई हिकु पैगाम आहे जंहिंखे ॿुधण सां नफ़्सा नफ़्सी ऐं जेको धारियल कल्चर भी ख़त्म थी सघे थो। हिन सिलसिले में साहब पंहिंजे सुवाल जो जवाब ॾियो त मटियारी ज़िले में जेको यूरिया बहान ऐं ॿियनि जा मसइला आम आहिनि त उन ते उन चयो त जेको कार्रवाई करियूं था। हिननि इहो बि सुवाल कयो त बिटशा में पाणी जेको खारो आहे उनखे मिठे करण लाइ पिलांद त उन ते उन चयो त उन लाइ जांच करियूं था। ॿिए तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त वज़ीर आला सिंध के जेको ख़ुशी जे तौर बिटशा दरगाह जो गुंबज़ आहे उन लाइ जेको अर्ज़ु कयो वियो हो त जेको दरगाह बिटशा जो गुंबज़ आहे उहो नाकारा थियण थिए पियो त उन जी नई तमीर बड़ी मेहरबानी मुस्तकीम इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।